ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदालू। ख़ैरपुर वेझो बरसात मुतासिरन मासूम बाड़ो गैस ट्रो विगे फौत थी वियो आहे। कोलाब जेल जे मुतासिरन जी कैंप में मासूम फराज़ कांधड़ो गैस ट्रो विगे फौत थी वियो आहे। फोती ॿार जे वारसन में रोज़ राड़ो मतल आहे। सोसनाक ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालू। नाज़रीन, ख़ैरपुर वेझो बरसात मुतासिर में मासूम बाड़ो गैस ट्रो विगे फौत थी वियो आहे। कोलाब जेल जे मुतासिरन जी कैंप में मासूम फराज़ कांधड़ो गैस्ट्रो विगे फौत थी वियो आहे। फोती ॿारड़े जे वारसन में रोज़ राड़ो मतल आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां ख़ैरपुर खां शेयर कंदा रहूं। ख़ैरपुर वेझो बरसात मुतासिरन जो मासूम ॿारड़ो गैस्ट्रो विगे फौत थी वियो आहे। कोलाब जेल जे मुतासिरन जी कैंप में मासूम फराज़ कांधड़ो गैस्ट्रो विगे फौत थी वियो आहे। फोती ॿारड़े जे वारसन में रोज़ राड़ो मतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी ख़ैरपुर जे रिपोर्टर शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। शबीर, आगाह कजो, ॿारड़ो फौत थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल ॼाण ॾींदा हलूं त बरसात पवण सबबि जेके मुतासिरनि जे लाइ कैंपूं ठाहियूं वयूं उन में कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत मौजूदु न आहे ऐं सहूलियत मौजूदु न हुजण जे करे जेको आहे उते मासूम ॿारड़ो जेको आहे उनखे गैस्ट्रो थी वियो ऐं जेको आहे उहो उते फौत थी वियो। तव्हांखे ॼाण ॾियां त कोलाब जेल जे मुतासिर कैंप हुई जंहिंमें इहो मासूम ॿारड़ो फरदाद वलद ज़ाहिद कांधड़ो जेको आहे गैस्ट्रो वगी फौत थी वियो आहे ऐं फोती ॿारड़े जे वारसन में जेको आहे रोज़ राड़ो मतल आहे। जी, वॾी महिरबानी शबीर, आगाह करण लाइ।